Bismillahirrahmanirrahim. अॼु वरी डिस्कस कंदासीं अंटार्कटिका। अंटार्कटिका ऑलमोस्ट 98% सॉलिड आइस आहे। हिनखे 1140 में कॉन्टिनेंट जो दर्जो ॾिनो वियो। कैपिसिटी को बि कोन्हे, सॼो सॉलिड आहे, बर्फ़ आहे। क्लाइमेट अंटार्कटिका जो तमामु कोल्डेस्ट आहे, विंडीएस्ट आहे स्पॉट ऑन द प्लानट. In fact, the lowest temperature ever recorded on the Earth was recorded in Antarctica, -129.3 Fahrenheit. हे आहे अंटार्कटिका जो मैप। साउथ पोल में आहे, साउदर्न ओशन, रोस सी, साउदर्न ओशन, वेडल सी, फल्कलैंड आइलैंड, तस्मानिया आइलैंड्स, न्यूजीलैंड विजिटर्स, ओशनिया या ऑस्ट्रेलिया, same thing, the smallest continent. Collectively, it then combine all of Australia, New Zealand, Papua New Guinea, as well as the thousands of coral atolls and volcanic islands of South Pacific Ocean, including Melanesia, Polynesia group. Oceania is also include Micronesia, a widely scattered group of islands that run along the northern and the southern edge of the equator. यानी कि मुख्तलिफ आइलैंड्स आहिनि पैसिफिक ओशन जा, न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया बज़ात ख़ुद उहे बि हिन में अची था वञनि। हिन खां अलावा न्यू पापुआ गाना ऐं इन जा ॿिया फर्दर जेके टे हिसा आहिनि उहे माइक्रोनेशिया, पोलिनेशिया ऐं मेलिनेशिया अची था वञनि। ये ऑस्ट्रेलिया जो मैप आहे, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, नॉर्दर्न टेरिटरी, साउदर्न ऑस्ट्रेलिया, क्वींसलैंड, साउथ न्यू साउथ वेल्स ऐं तस्मानिया आइलैंड। फिजिकल मैप आहे, हैंड मैप आहे। अॼु कुझु फैक्ट ऐं फिगर आहिनि उनखे डिस्कस था कयूं। लार्जेस्ट कंट्रीज़ जेकॾहिं एरिया जे हवाले सां ॾिठो वेंदो त रशिया आहे, उन खां पोइ कैनेडा आहे, पोइ USA आहे, उन खां पोइ चाइना आहे। जेकॾहिं स्मॉलेस्ट जे हवाले सां ॾिसूं त वेटिकन सिटी नंढे में नंढो कंट्री आहे, मोनाको आहे ऐं नौरू। पॉपुलेशन जे हवाले सां दुनिया में सभ खां वधीक पॉपुलेशन चाइना जी आहे, इंडिया जी आहे, उन खां पोइ USA जी आहे। पाकिस्तान 6 नंबर ते आहे, 7 नंबर ते बांग्लादेश आहे। लीस्ट पॉपुलस कंट्रीज़ में वेटिकन सिटी आहे, टवालू आहे, नेहरू आहे। लिस्ट द टॉप लॉन्गेस्ट कोस्टल लाइन इन द वर्ल्ड। पहले नंबर ते कोस्ट लाइन में कैनेडा आहे, उन खां पोइ इंडिया, पोइ ग्रीनलैंड, पोइ रशिया, पोइ फिलीपीन। टॉप लार्जेस्ट डेजर्ट इन द वर्ल्ड। पहले नंबर ते सहारा, हिन में चैड, एरिट्रिया, अल्जीरिया, माली, नाइजर, मॉरिटानिया, इजिप्ट, तुनिसिया, वेस्टर्न सहारा, लिबिया, सूडान, मोरक्को अची था वञनि। ऐं हिन खां पोइ अरबियन सी आहे, अरबियन डेज़र्ट आहे, बल्कि गोबी डेज़र्ट आहे, कलाहड़ी डेज़र्ट आहे ऐं पैटागोनियन डेज़र्ट आहे। पैटागोनियन चिली ऐं अर्जेंटीना जे विच में आहे, कलाहड़ी बोस्टवाना, साउथ अफ्रीका, नामीबिया ऐं अंगोला में अची थो वञे। गोबी मंगोलिया ऐं चाइना में आहे। अरबियन डेज़र्ट में अरब इमारात, यमन, ओमान, सऊदी अरबिया, इराक ऐं कुझु हिसो कतर जो ऐं जॉर्डन ऐं कुवैत जो अची थो वञे। कॉन्टिनेंट बाय साइज़ जे हवाले सां सभ खां पहिरियां एशिया आहे, उन खां पोइ अफ्रीका, उन खां पोइ नॉर्थ अमेरिका, उन खां पोइ साउथ अमेरिका, पोइ अंटार्कटिका, पोइ यूरोप, पोइ ऑस्ट्रेलिया या ओशनिया। पॉपुलेशन जे हवाले सां एशिया नंबर 1 आहे, अफ्रीका 2 नंबर ते, 3 नंबर ते यूरोप आहे, 4 नंबर ते नॉर्थ अमेरिका, 5 ते साउथ अमेरिका, 6 ते ऑस्ट्रेलिया ऐं 7 ते 0 पॉपुलेशन सां अंटार्कटिका। टॉप 10 टॉलेस्ट माउंटेन्स। माउंट एवरेस्ट जे 29,002 जो डिस्टर थियल आहिनि, नेपाल ऐं चाइना जे अंदरि आहे। गोल्डन आस्टन K2 28,250 फुट, 8,611 मीटर, पाकिस्तान में आहे। कंचनजुंगा नेपाल में आहे, 28,000 ऐं लोटस इहो बि नेपाल में आहे, 27,000। मकालू 27,000 नेपाल में, चूओयू नेपाल में, धोलागिरी नेपाल में, मनासुला वन नेपाल में ऐं नागा पर्बत
26,658 फुट 8,125 मीटर पाकिस्तान में। दोस्तों माना नागा पर्बत ऐं असांजो गोल्डन आसमान जंहिंखे केटू चवंदा आहियूं, ॿई पाकिस्तान जो हिसो आहिनि। टालेस्ट माउंटेन्स बाय कॉन्टिनेंट जे हवाले सां माउंट एवरेस्ट थो अचे एशिया में, अकनचुगा साउथ अमेरिका में थो अचे, माउंट मैकिनली नॉर्थ अमेरिका में, माउंट किलिमंजारो अफ्रीका में, माउंट एल्बर्ट्स यूरोप में, पंकाजिया ओशनिया में थो अचे, विंसन मैसिव अंटार्कटिका में थो अचे। वर्ल्ड लार्जेस्ट सी मेडिटेरियन सी आहे लार्जेस्ट, एवरेज 4,668 फुट 1,469 मीटर अटलांटिक ओशन जो हिसो आहे। कैरेबियन सी, उन खां पोइ टे नंबर ते साउथ चाइना सी ऐं चौथे नंबर ते बेरिंग सी आहे। बेरिंग सी इज़ आल्सो पार्ट ऑफ द पैसिफिक ओशन। कैरेबियन सी पार्ट ऑफ द अटलांटिक ओशन। गल्फ ऑफ मैक्सिको अटलांटिक ओशन जो हिसो आहे, पंजे नंबर ते आहे। सी ऑफ ओखोटस्क इहो पैसिफिक ओशन जो हिसो आहे। ईस्टर्न चाइना सी इहो बि पैसिफिक ओशन जो हिसो आहे। कॉमनवेल्थ कंट्रीज़ में कैनेडा, असांजो बर सगीर साउथ ऐं ईस्टर्न अफ्रीकन कंट्रीज़ ऐं नाइजीरिया ऐं ऑस्ट्रेलिया। मागनाल माज़ी जूं कॉलोनीज़ आहिनि। रीजन्स ऑफ द वर्ल्ड, रीजनल डिवीजन आहे। वर्ल्ड फ्लैग आहे। लेक्चर